सेवण मावा की ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण जे रहवासी गुलाम हुसैन खोसो वेठल सेवण शरीफ़ चयो आहे त मां गुज़िरियल 24 सालनि खां आराज़ी शहर में दर्ज़को कमु कंदो आहियां। उते मुंहिंजो दर्ज़को दुकान आहे जंहिं ते कुझु ॾींहं पहिरियां कुझु शरपसंद माण्हू मुंहिंजे दुकान ते चढ़ी मूंखे धमकियूं ॾेई चई रहिया हुआ त तूं हिते धंधो न कर, न त तोखे असां मारे छॾींदासीं। मां ग़रीब बेपहुचियो बचड़ीवाल कंहिं दर दाह ॼा। मां IG सिंध, DIG हैदराबाद, SSP जामशोरो, SSP सेवण ऐं SHO सेवण जिन खे अपील थो करियां त खुदारा मूं ग़रीब मिसकिन खे तहफ़ुज़ ॾियो। मुंहिंजो ही बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे। मूंखे उन्हनि ज़ालिमनि मां तहफ़ुज़ ॾियो जीअं मां पंहिंजो गुज़र सफ़र जारी रखी सघां। हुन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गरीब मिसकिन आहियां। मूंखे गुज़िरियल 24 सालनि खां वठी मां आराज़ी में कमु कंदड़ आहियां। कुझु शरपसंद आहिनि जेके मूंखे 2 सालनि खां वठी सईंदा था अचनि, जेके हाली त 2-3 महीननि खां वठी मूंखे मोतमार धमकियूं ॾियनि था, मूंसां विड़ी बि विया आहिनि। खुदारा मां ग़रीब मिसकिन आहियां, बचड़ेवाल आहियां। मूंसां 8 ॿारड़ा गॾु आहिनि जेका मुंहिंजे शरपसंदनि खे ॻाल्हि नथी वणे। मां IG सिंध, कराची, DIG हैदराबाद, ज़िलो जामशोरो, SSP सेवण जे SP खे DSP खे मां अर्ज़ु थो कयां त इन शरपसंदनि खे मूंखां तहफ़ुज़ ॾिनो वञे जंहिं मां पंहिंजे बचनि जो